नशर फ़िरोज़ ज़मीर वस्त्रो जे खानवान शहर जे जवासिन SSP नशर फ़िरोज़ ऑफिस अॻियां मुज़ाहिरो कंदे अली शेर वसीम राशिद नदीम सलीम मसरूर अमानुल्ला सईद शफ़ीक दीदार नई मीडिया जे आॾो दाहींदे चयो आहे त असांजे घरनि ते आबिद अली अरशद अली मुनीर हुबदार अली सारंग अली कब्ज़ो करे फायरिंग करे फिदा हुसैन पुट अली शेर खे गोली हणी ज़ख़्मी करे छॾियो। घरनि ते कब्ज़ो करे समूरो सामान बि खणी विया आहिनि। SHO ख़ान वाहण लुत्फ़ मक्सी ॾे वियासीं, उन्हनि माण्हू न गिरफ़्तार कया ऐं न ई कब्ज़ो ख़ाली कराए ॾिनो। असां अपील था कयूं IG सिंध DIGP नज़ीराबाद SSP नशर फ़िरोज़ खे ॿिनि वसवारनि खे त नाहिल SHO खे हटाए असां सां इंसाफ़ कयो वञे। कब्ज़ा खोरनि ख़िलाफ़ क़दम खणी कानूनी कार्रवाई कई वञे। असांजे घरनि मां खयल सामान वापसि ॾियारे वञे, न त असां नेशनल हाईवे बंदि कंदासीं। कुझु बि थियो त ज़िम्मेवार SHO हूंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।